चोरन सां चाह पए जे मन मेड़ कयई पवंदो त काठ न त कोठाइबो त सही। दोस्तो हिकिड़ो चोर चरंदड़ वग मां डांद चोरायूं ऐं गस ॾिनियूं पए वियो जो खेसि हिकिड़ो अबोझ ॻोठाणो मिलियो। डांद कहराइण जी मदद लाइ खेसि चयईं अदा डांद ट्राहड़ आहे, अॼु ई वरितो अथमि, जेकॾहिं कहराए हलण जी मदद करी त तुंहिंजी महिरबानी थींदी। ग़रीब वाटड़ू खेसि मुसाफ़िर सम्झी वाहरूअ तौर डांद कहराए हलियो। अञा अॻिते हलिया ई मस जो डांद जा मालिक बि पेरो खयूं अची पुगन, सग सूधो खे न अची झलियाऊं। ॻोठाणे रड़ियूं कंदे चयो त मां बेॾोही हां, नेकीअ कंदे फाथो आहियां, मूंखे छॾियो, असल ॾोही इहो आहे, इन खे पकड़ियो। मालिकनि चयो त सग सूधो सोघो थियो आहीं, तोखे कीअं छॾिबो, ॾोहीअ जी मदद करण बि ॾोह आहे, जेकॾहिं बेॾोही आहीं त बि कहिड़ी पक आहे। पेरीअ वाट तां पेरो लॻण सबबि शक तो रखेसि चयो त चोरनि सां चाह पई जे मन मेड़ कयई पवंदो त काठ न त कोठाइबो त सही। मतलब त जहिड़ी सोबत हूंदी अहिड़ो ई असर थींदो। सालिहनि जी सोबत तोखे सालियो कंदी, तालिहनि जी सोबत तोखे तालियो कंदी। चङनि सां चाह पई जे मन मेड़ कई रंग जी त लाल थींदो, न त ककोरबो त सही। दोस्तो उमेद कजे थी त तव्हांखे ही पहाको बि ज़रूर वणियो हूंदो ऐं हिन वीडियो खे पंहिंजे दोस्तनि यारनि सां शेयर बि ज़रूर कंदव।